إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له، وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا. أما بعد، فإن خير الحديث كتاب الله، وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم، وشر الأمور محدثاتها، وكل محدثة بدعة، وكل بدعة ضلالة، وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أئذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج. وقال الله تعالى في كلامه المجيد أعوذ بالله من الشيطان الرجيم وما تعبدون من دونه إلا أسماء سميتموها أنتم وآباؤكم ما أنزل الله بها من سلطان إن الحكم إلا لله أمر ألا تعبدوا إلا إياه ذلك الدين القيم ولكن أكثر الناس لا يعلمون. हर किस्म दी हमदे सना वॾा यानी वाखाणा इबादत बंदगी उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लो जे लाइक़ में सज़ावार आहे जेको अल्लाह कुल कायनात जो ख़ालिक ज़मीन अने आसमान जो मालिक आहे। अल्लाह जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए। उमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम न थे, ख़ुसूसन आख़िरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थे। अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़िरीन जुमा, बुज़ुर्गों, नौजवान साथियों, अॼु न जुमे जे अंदरि ख़ुतबे जो उनवान है तौहीद जी हिफ़ाज़त। अल्लाह रब्बुल आलमीन जो पामती वॾो एहसान है जे पां तौहीद वारा आहियूं। तौहीद जी मान्या अने मतिलबु ई थिए थो जे हिकिड़ाईअ वारा
हिकिड़े अल्लाह खे सजदो करणो, मुसीबत में, तकलीफ़ में, बीमारीअ में अल्लाह खे सॾु करणु, हाजत रवा, मुश्किल कुशा हिकिड़े अल्लाह खे सम्झणो अने ॾुख ने सुख जो मालिक उन रब खे सम्झणो ही तौहीद है। दुनिया में मुसलमान डिगरिया पण ये तौहीद की दौलत मिणी वटि नाहे। पां वटि मिणी खां वॾी मिल्कत, मिणी खां वॾी दौलत ही पंहिंजो पैसो, पंहिंजा खेत्र वाड़ियूं, पंहिंजा मकान दुकान, पंहिंजा वाण, ई मण वस्तु न आहे। ही त दुनिया जी मामूली नेमत है, दुनिया पूर्ति है। दुनिया पां छॾींदासीं तंहिंनो पुछा ई मड़े वस्तु हिते ई पई हुई, पर हिकिड़ी दौलत ने हिकिड़ी मिल्कत अहिड़ी है जेको इंसान खे दुनिया में पण कमु अचे थी अने इंसान खे मौत पुछा पण कमु अचे। ने उहा मिल्कत ने दौलत आहे तौहीद जी दौलत, हिकिड़ाईअ जी मिल्कत। हिकिड़े अल्लाह खे मञणो अने हिकिड़े अल्लाह खे सजदो करणो, हिकिड़े अल्लाह अॻियां झुकणो, इहा जेको मिल्कत अने दौलत आहे मिणी माण्हू खे नसीब न थिए। पाण खे अल्लाह जो शुक्र कयो खपे, अल्लाह जो एहसान मञियो खपे कि पाण हिकिड़े अल्लाह खे साम्हूं ई सर झुकाईंदा आहियूं। तौहीद एतिरी वॾी नेमत है, एतिरी अज़ीम नेमत है। हिकिड़ी हदीस में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत जो ॾींहुं अल्लाह ताला हिकिड़े अहिड़े माण्हू खे बोलाईंदो जंहिंजा रजिस्टर जेको रहिया दफ़्तर ई गुनाह से भरियल हूंदा अने नीकी जा जेके पण चौपड़ा मड़े ख़ाली हूंदा। गुनाह एतिरा कया उन्हें जे एॾा वॾा रजिस्टर भरियल हूंदा जो हिनजी मीट की न पवंदी, एतिरा गुनाह कया। ॿिए पासे नीकीअ जे चौपड़े में की लिखियल जेकी न हूंदो, मड़े ख़ाली हूंदा। ऐं क़यामत जो ॾींहुं जेको हिसाब किताब थींदो न, ई पंहिंजा अमल कांटे में जोखाबा। त वज़न कयूं था न, हिकिड़े पासे तोरो रखूं 2 किले जो, 4 किले जो, 5 किले जो, ॿिए पासे वज़न कयूं। अमल सारा बगी न, जे हिकिड़ो अमल कयो 2 कयो, 4 कयो, 6 कयो न, अमल जोखाबा जे अमल जेको कयो हिन में वज़न केतिरो आहे वो इंसान अचींदो जंहिं वटि ख़ाली गुनाह न गुनाह, हिकिड़ी नेकी की न। अल्लाह ताला उन जा अमल जोखींदो, पहिरों उन माने खे बोलाईंदो, पुछंदो ही जेको मड़े गुनाह जा मड़े तो कये, त मुंहिंजा रब मूं कया आहिनि, ऐं इनकार नथो कयां, ऐं इक़रार कयां थो जी गुनाह मड़े मूं कया आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन चवंदो, जेको पन्नो खणी अचो, पन्नो हिकिड़ो कार्ड हूंदो, हिकिड़ो पन्नो हूंदो, पर्ची हूंदी, हिकिड़े पासे हिकिड़े कांटे में उहो मड़े गुनाह रखियल हूंदा, ॿिए पासे अल्लाह ताला उहो कागर जो टुकड़ो उहो ॿिए कांटे जे उन तराज़ू में अल्लाह रब्बुल आलमीन तोरींदो ने जोखींदो, ई मड़े गुनाह हल्का थी वेंदा, उहो कांटो वज़न वारो थी वेंदो। हिकिड़ी पर्ची हूंदी, हिकिड़ो ज कागर हूंदो, उन कागर में अहिड़ो कोन लिखियलु हूंदो, उन कागर में उन चिठीअ में लिखियलु हूंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेको इंसान इन अक़ीदे मथे जे हिकिड़े अल्लाह खे मञे वारो उन हिकिड़े अल्लाह खे सजदो करे वारो, इन अक़ीदे मथे जेको इंसान वफ़ात करे वियो दुनिया मां वेंदो न, उन इंसान खे ई मौक़ो उन आख़िरत में मिलंदो। पाण गुनहगार वटि ॿियो आहे कोन, नमाज़ पाण वटि आहे न, नीकी पाण वटि आहे न, ख़ैर खाई पाण वटि आहे न,
हर की नीके में पाण पाछड़ ने पुठिया हिकिड़ी ज वस्तु है जंहिं मथे पाण उमेद कयूं था जो क़यामत जो ॾींहुं पाण कामयाबु थींदासीं अने उहा वस्तु जेको पाण वटि आहे उहा आहे पंहिंजो तौहीद, उहा आहे पंहिंजी हिकिड़ाई। ई तौहीद जेकॾहिं पाण वटां वेंदो रहे, इहा हिकिड़ाई जेकॾहिं पाण वटां ख़तमु थी वञे त ॿियो अमल त पाण वटि न कान आहे, त पोइ अलाह ताला वटि पाण कामयाबु कीअं थी सघंदासीं। मुंहिंजा अज़ीज़ो, इन वस्तु खे यादि रखो, तौहीद को मामूली वस्तु न आहे। दुनिया जी कंहिं दौलत मथे पाण पंहिंजो तौहीद न विकिणी सघो, दुनिया जी कंहिं मूड़ी मथे पंहिंजो तौहीद पाण न विकिणी सघो। सॼी दुनिया हिकिड़े पासे अल्लाह ताला जेको पैदा कई दुनिया, इहा सॼी पाण खे माण्हू रखी ॾी, जीअं दुनिया खे ॾियूं था इहा मिल्कत, इहा सोन चांदी हर की वस्तु खे ॾियूं था, ऐं तौहीद मां हथ कढी मुशरिक बनी वञो, पाण दुनिया में जा हथ कढी लाहींदासीं, पाण तौहीद मां हथ निकिरंदासीं इंशाअल्लाह। ही पंहिंजो अक़ीदो हूंदो। दुनिया में रोज़ नया नया फितना जागे पिया। शैतान जेको आहे न, जेको पंहिंजो हमेशह वारा दुश्मन आहे, उन अल्लाह खे चए वला तजिदु अक्सरहुम शाकिरीन, आउं माण्हुनि खे एतिरो गुमराह कंदोसि, एतिरो गुमराह कंदोसि, एतिरो गुमराह कंदोसि, जे घणा खरा मड़े माण्हू तूं क़यामत जो ॾींहुं ॾिसंदे जो शुक्रगुज़ार बि न हूंदा, ना शुक्रा थी करे, ना फरमान गुनहगार थी करे थी। हिकिड़ी हदीस में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत जो ॾींहुं अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे ॿुलाईंदो, पर हमारे आदम जी औलाद आहियूं न, पंहिंजो थे उहो आदम अलैहिस्सलाम खे ॿुलाईंदो ने पोइ चवंदो तोजे पुत्र में जा जन्नत में कोठे वञ। आदम अलैहिस्सलाम पुछंदो अल्लाह केतिरा, ई मड़ा उबाई इन में केतिरा जन्नत में बेरा कोठे वञ, त अल्लाह ताला चवंदो 100 में जा हिकिड़ो कोठे वञ जन्नत में, 99 दोज़ख में, 99 दोज़ख में। पाण पिंड ख़्यालु कयूं पाण उन 99 में न अची वञूं। हिकिड़ी हदीस में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजी शफ़ाअत उन इंसान खे नसीब थींदी जंहिंजी वफ़ात इन हालत में थी वई जो उन शिरक न कयो। शिरक आहे को, शिरक खे सम्झो था, शिरक आहे को, पाण में हराणा शिरक डरी आयो आहे। पाण शिरक सम्झूं था जो कंहिं मंदिर में वञिणो, उते पूॼा करणी, ई शिरक आहे, त कंहिं दरगाह मथे वञिणो, क़बर ते सजदा करणा, ई शिरक आहे। ई माड़ा वॾा शिरक रहिया। पाण मामूली मामूली शिरक हराणा पंहिंजी जमात में पंहिंजे माण्हुनि में अचे, पाण खे हिन वस्तु जी यादि ई न, फिक्र न। शिरक थींदो वे जंहिं जॻह मथे अल्लाह खां सिवा ॿिए कंहिंजी पूॼा थींदी हुई, अल्लाह खां सिवा ॿिए कंहिंखे सजदो थींदो हुजे, अल्लाह खां सिवा ॿिए कंहिं अॻियां मङणो, ॿिए कंहिं अॻियां झोली फैलाणी, ॿिए कंहिं लाइ करे क़ुर्बानी करणी, का ज़बा करणो, अहिड़ो पिड़ वे, उन पिड़ में वञणु पाण लाइ करे जाइज़ न आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो सूरह माइदा में, तआवनु अलल बिर्रि वत्तक़वा वला तआवनु अलल इस्मि वल उद्वान। ऐं नेकीअ जे कमे में, नेकीअ जे कमे में, ख़ैर खाई जे कमे में हिकु ॿिए जो साथ ॾियो, सपोर्ट कयो, मदद कयो। गुनाह जे कम में, ज़ुल्म जे कम में हिकु ॿिए जी ऐं मदद न कयो, सपोर्ट न कयो। पाण खे ख़बर थी वई हिकिड़ो माण्हू वञे पियो जेको ई शिरक जे अॾे मथे वञे पियो, ई गैरुल्लाह जे नाले मथे ज़बा करणु वञे थो, त गैरुल्लाह जे नाले जी नज़रो न्याज़ करणु वञे थो, त गैरुल्लाह खां वटा मङणु वञे थो, त पाण ओड़े इंसान खां पासो कयो। पहलो तो पंहिंजो फर्ज़ इहे जो पाण उनखे सम्झायूं जे तूं खोटो कई। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उनसुर अखाका ज़ालिमन औ मज़लूमा, आंजो भाउ ई ज़ालिम वे तंहिं ऐं मज़लूम वे तंहिं ॿिन्ही जी मदद कयो। साहबा कराम पुछियो, हिकिड़ो मज़लूम वे जंहिं मथे ज़ुल्म थियो वे, उन्हनि जी त असीं मदद कयूं, ज़ुल्म खां बचायूं, उनजो सपोर्ट कयूं, साथ ॾियूं,
पण जेको माण्हू ज़ालिम वे, ज़ुल्म कंदो वे, उनजी असीं मदद कीअं कयूं, उनखे सपोर्ट कीअं कयूं? अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐं उन ज़ालिम खे ज़ुल्म खां रोकियो, इहा उनजी मदद आहे। दुनिया में उहो जेकॾहिं कंहिं मथे ज़ुल्म करे पियो त पिंड पिंड खे बर्बाद करे, क़यामत जो ॾींहुं हिनखे हिसाबु ॾियणो पवंदो न। त उन ज़ालिम खे सम्झायो जे दुनिया जी ज़िंदगी 4 ॾींहं आहे, तूं ज़ुल्म कने ॿिए मथे सवारी तूं पिंड भोगी न, सम्झायो न। दुनिया में माण्हू कंहिं मथे को ज़ुल्म कंदो हुए त तव्हांखे हुकुम आहे जे उनखे रोकियो ज़ुल्म। तव्हांखे ख़बर आहे दुनिया जो मिणी खां वॾो ज़ुल्म कयो आहे, ख़बर आहे? मिणी खां वॾो ज़ुल्म को माण्हू कंहिंखे खून करे विझे, मारे विझे, को पंहिंजी इज़त लूटे वञे, कंहिंजी चोरी करे विझे, माना ज़ुल्म आहे। पर मिणी खां वॾो ज़ुल्म, मिणी खां वॾो ज़ुल्म जेको दुनिया में थिए थो उहो कयो आहे? लुक़मान अलैहिस्सलाम पंहिंजे पुत्र खे नसीहत कंदे चयो, क़ुरान में अल्लाह ताला फरमाए थो, وَإِذْ قَالَ لُقْمَانُ لِابْنِهِ وَهُوَ يَعِظُهُ يَا بُنَيَّ لَا تُشْرِكْ بِاللَّهِ إِنَّ الشِّرْكَ لَظُلْمٌ عَظِيمٌ। यादि कयो उन वक़्त खे जॾहिं लुक़मान पिंड जे पुत्र खे विहारे नसीहत कई, ऐं मुंहिंजा पुत्र शिरक कॾहिं न कजे, अल्लाह खां सिवा ॿिए कंहिंखे सजदो न कजे। एतिरे लाइ करे ये शिरक जेको आहे मिणी खां वॾो ज़ुल्म आहे। अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ी अल्लाह तआला अन्हु बयान कई था, मूं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पुछियो मिणी खां वॾो गुनाह कयो, मिणी खां वॾो गुनाह? त फरमायो अन तुश्रिक बिल्लाह, कि तूं अल्लाह जे साथ शिरक कई। ॿी हदीस में फरमायो अन तजअल लिल्लाहि निद्दन व हुव खलक़, तूं ॿई कंहिं पण वस्तु खे अल्लाह जे बराबरि बनाए छॾी। ई शिरक आहे, मिणी खां वॾो गुनाह आहे। उन अल्लाह जे तोखे पैदा कयो, माण्हू बनाई पिया न। तव्हांखे पंहिंजो अक़ीदो आहे बीमारी ॾींदड़ अल्लाह, शिफ़ा ॾींदड़ अल्लाह, औलाद ॾींदड़ अल्लाह, औलाद खे रोकींदड़ अल्लाह, हर की वस्तु जेको अल्लाह जे हथ में आहे। हाणे पाम को उथी माण्हू न कंहिं वॾे कंहिं इंसान खे, कंहिं नेक खे, कंहिं वलीअ खे, कंहिं बुज़ुर्ग खे अल्लाह बनाए छॾे, हीअ पण औलाद ॾिए थो, हीअ मुश्किल कुशा आहे, हीअ बीमारी दूर करे थो, हीअ शिफ़ा ॾिए थो, त हिकिड़े इंसान खे, मख़लूक खे पाण अल्लाह जे सरखो बनाए छॾियो। अल्लाह त उहो आहे जंहिं तव्हांखे पैदा कयो। ही दुनिया जा माण्हू काल जा पाण बेरा हुआ, अॼु मरी विया, अने मिटीअ दफ़न थी विया, ही पंहिंजी कुरमत न, ही तव्हांखे थोरो कमु अचे। त हिकिड़ो इंसान कंहिं पण वस्तु खे, इहो को मूर्ति वे त भले, ही को दरगाह वे न क़बर वे त भले, अथवा को वण वे त भले, को पत्थर वे त भले, गमे इन वस्तु खे अल्लाह जे बराबरि बनाए छॾे। जेको कमु अल्लाह कंदल आहे पाण सम्झो जे ई पण कयूं था, ही इंसान मुशरिक थी वञे। अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ी अल्लाह तआला अन्हु, अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु बयान कई था, ऐं हिकिड़े फेरा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेरो उठ मथे चढ़ियल हो, अल्लाह जा नबी अॻियां वेठल हुआ ऐं पुठियां वेठो होसि, ऐं नंढो बच्चो होसि, 10-12 वर जो हूंदुसि। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या ग़ुलाम इन्नी उहद्दिसुका हदीसन, ऐ बच्चा आउं तोखे हिकिड़ी ॻाल्हि सेखारियां थो, सिखी लाइ। न्यारो पंहिंजे बच्चे खे पाण अक़ीदो न आहे सेखारियो, पाण कॾहिं न आहे ॾसियो जे हिन पेड़ मथे वञणु गुनाह जो कमु आहे, इहे कमु करणु ई शिरक आहे, हिन वस्तु में सपोर्ट करणु गुनाह आहे, नाजाइज़ आहे, पाण न ई सम्झायो। तव्हांखे गमे या 2 रुपया जुड़ंदा हुए, दुनिया जो फ़ाइदो नज़र अचींदो हुए, त पाण हिन वस्तु खे भुली वञो था जे उते अल्लाह जी जेको नाफ़रमानी थी थी, शिरक थिए थो, न खोटा कम थिए पिया, ऐं उहानो कमाए खायां पियो कि रोज़ी मूंखे कॾहिं कमु अचींदी आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नंढड़े बच्चे खे सेखारियूं था, फरमाइनि था ऐं तोखे हिकिड़ी ॻाल्हि सेखारियां थो, सिखी लाइ। कहिड़ी ॻाल्हि सेखारियां? इज़ा सअल्त फस्अलिल्लाह व इज़ा इस्तअनत फस्तइन बिल्लाह, जैर पण तोखे सवाल करणो हुए त अल्लाह वारा सवाल कजे। तोखे औलाद खपे थो, कंहिं पेड़ में वञण जी ज़रूरत न आहे, कंहिं वटां मंगे जी ज़रूरत न आहे। तोखे जेका वस्तु खपे, जंहिं वस्तु जी तोखे ज़रूरत हुए, हथ जहर फैलाणो, झोली जहर फैलाणी, अल्लाह के सामने फैलाणी। सॾ कजे, अल्लाह के सॾ कजे।
व इज़स्तअनत फस्तअन बिल्लाह, न जहिड़ा तोखे मदद खपे, तू मुसीबत में तकलीफ़ में बीमारीअ में तो दवाऊं कराए तो इलाज कराए तो जो क्या पण को रस्तो न निकरियो। पोइ माण्हू तोखे ॾसी फलाणी जॻह मथे वञ, उते कीअं कुर्बानी करे अच, को उते कीअं नज़रो न्याज़ ॾेई अच, को हुन वटां फीणा पढ़ाए अच, हिन वटां ही करे अच, तोखे शिफ़ा मिली वेंदी। सुण, तोखे जंहिं वस्तु में पण मदद खपे अल्लाह वटां घुर, हू अल्लाह ताला तुंहिंजी ज़रूर मदद कंदो। अने इन वस्तु खे सम्झी ला, ने मगज में विहारे ला कि दुनिया जा मड़े माण्हू बेरा थी वञनि, तोखे को नफ़ो ॾियणु चाहिए, तोखे नफ़ो नथा ॾेई सघे जेसि ताईं अल्लाह रब्बुल आलमीन न चाहे। अल्लाह तुंहिंजी क़िस्मत में को नफ़ो न लिखे, दुनिया जा मड़े माण्हू बेरा थी वञे, तोखे नफ़ो कीन ॾेई सघंदा। अने इन वस्तु खे पण यादि रखी ला, जे दुनिया जा मड़े इंसान बेरा थी वञे तो जो नुक़सान करणु चाहिए, वो नुक़सान अल्लाह ताला ना ही लिखे तो जो नुक़सान की न करे सघंदा। एक नंढड़े बच्चे के अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उठ मथे पुठिया विहारे नसीहतूं कई पिया। इन वस्तु जी पाण खे ना ही परवाह, पाण पंहिंजे बच्चे खे ना ही सेखारियो जे कंहिं वटां घुरणो कंहिं वटां न घुरणो, कंहिं पिड़ में वञणो कंहिं पिड़ में न वञणो, पाण खे मड़ रस्ता छो थिया पिया आहिनि। ये कमाई जंहिं हंध मथे शिरक थींदो वे, उन हंध मथे वञी करे पाण 2 रुपया कमायूं, पाला करे ई पण जाइज़ न। आस बिन वाइल हिकिड़ो इंसान हो, नेक हो, ज़माने जाहिलियत में हो, काफ़िर हो, मुशरिक हो, इंसान मुसलमान न हो। उन बि नज़र मञे में, नज़र मञे न माण्हू जो मुंहिंजो ही कमु थिए या कुर्बानी कंदुसि त ही कमु कंदुसि, नज़र कया वञे। उन चया 100 उठ ज़बा कंदुसि। पोइ पिंड मरी वियो, उठ ज़बा न कया, न पुठियां पुत्र थिया 2। उन पुत्र में जा हिकिड़े पुत्र पंहिंजा उठ कुर्बान कयईं, नज़र पंहिंजी पूरी कयईं, मुंहिंजे पे नज़र मञे में आउं पूरी कयां। हिकिड़ो ॿियो जेको हुनजो पुत्र हो, मुसलमान हो, उहो अची करे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पुछे थो कि ज़माने जाहिलियत में मूं हिकिड़ी नज़र मञे, मुंहिंजे पे मञे में कि 100 उठ ज़बा कंदुसि, तंहिंमां 50 मुंहिंजे भाउ ज़बा करे छॾे, हाणे 50 आउं ज़बा कयां थो, कयां कि न कयां, जाइज़ आहे कि न? अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे चयो, तूं उठ ज़बा करे पूरो करे, तुंहिंजो पीउ त मुशरिक थी मरी वियो, हुनखे उठ कमु न थी। मुशरिक थी जेको मरी वञे हुनखे कोई वस्तु कमु न थी। हिकिड़ो साहबी आयो, हू चए थो जे मूं नज़र मञी वई जे मुंहिंजो ही कमु थी वेंदो त फलाणी जॻह मथे वञी करे आउं उठ ज़बा कंदुसि। जेकॾहिं मुंहिंजो ही कमु थी वियो त फलाणी जॻह मथे वञी करे उठ ज़बा कंदुसि। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे पुछियो, जंहिं जॻह मथे तूं नज़र पूरी करणु वञे थो, उठ ज़बा करणु वञे थो, तो नज़र मञी आहे, उते को बुत आहे जंहिंजी माण्हू पूॼा कंदा आहिनि? चए न, उते कोई बुत न आहे। चए उते मेड़ो लॻे थो? कि उते मेड़ो नथो लॻे, उते मेड़ो नथो लॻे। उते शिरक जा कम थींदा? कि उते अहिड़ो कीअं न, ईअं हिकिड़ी जॻह ख़ाली पई आहे, मूं नज़र मञे ऐं उते वञी ज़बा कंदुसि उठ। त उते जेकॾहिं को बुत न आहे, मेड़ो नथो लॻे, शिरक नथो थिए, त वञी करे तूं उठ ज़बा करे अच, कीअं वांदो न आहे। पर अहिड़ी जॻह वे जितो बुत वे, जितो मूर्ति वे, जितो दरगाह वे, जित मेड़ो लॻंदो वे, अहिड़े पिड़ में वञी को कुर्बानी करणी, को इबादत करणी, को पण कमु करणो कंहिं तौहीद वारे माण्हू लाइ करे जाइज़ न आहे। हिन वस्तु खे मगज में विहारे ला, न ई जेकी कमाए न पाण खयूं था पाण लाइ करे जाइज़ न आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा हुआ, खजूर आवे, खजूर सदके ने ख़ैरात जी खजूर, सदको जेको माण्हू कयूं था, सदको पाण मिड़ी मुसलमान लाइ करे जाइज़ पाण खाई सघूं था। पर अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जे नबी जो जेकी पण घरानो हो, जेकी पण ख़ानदान हो, उन ख़ानदान लाइ करे सदके जी को वस्तु थियणु जाइज़ न हुई, हराम। ॾुहित्रो हसन अल्लाह जे नबी जे हंध मथे आहे। खजूर आड़े पई वे, बच्चो बेसुधो, हुनखे अहिड़ी सुध हुई न, कई वस्तु हलाल कई हराम। खजूर जी पीची खणी मुंहं में विझी छॾे, जरा बच्चो को वस्तु खाए न मुंहं मां गिग अचे न,
थुक वार न करे। अल्लाह जे नबी ॾिठई बच्चो कंहिंखे खाए पियो, ॾुहितरो आहे न, अली न फातिमा जो पुत्र हसन रज़ी अल्लाह ताला पुत्र पूरो खाईंदो त मुंहं में खजूर वई, जब ॾिठो वञे मुंहं में खजूर पई आहे त कढाए वेठो बच्चे जे मुंहं में जा खजूर ॿाहिरि कढियो। अने पोइ हुन बच्चे खे चयो इहा सदके ने ख़ैरात जी खजूर ऐं पाला करे खियणु जाइज़ न आहे। नंढे बच्चे के सुधनाई तंहिं हूंदे हुन बच्चे खे चयो ऐं पुत्र इहे सदके जी खजूर पाला करे जाइज़ न आहे, पाण न खाई था। पाण मुस्लमान हूअं त मड़े चोरीअ जा खयूं पिया, लूट करे खयूं पिया, चीटिंग करे खयूं पिया, कूड़ करे खयूं, मड़े खयूं पिया, पर जिते शिरक थिए थो, शिरक जा कम थिए था, गैरुल्लाह जी इबादत थी थी, नज़रो न्याज़ थी थो, पाण उन पिणे जो पिणु खयूं पिया। पूरो आहे पाण वटि तौहीद ख़ाली आहे। तौहीद जेकॾहिं पाण वटां वेंदो रहियो त ॿियो त पाण वटि ईअं आहे न मुंहिंजा ॿाहिरि। बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु खे तकलीफ़ कोन थींदी, पाण में के अहिड़ा ॾुखिया ॾींहं न ई आया। अरब जी जेको मिटी आहे जा तपंदी वई काड़े ऊन्हारे में, मिटी तपे अहिड़ी तपे कि पाण हुन मथे जेकॾहिं पंहिंजो लियो न पेर में चमड़ीअ से ईअं पाण सम्झो पंहिंजी चमड़ी लही वञे, अहिड़ी तपल मिटी हूंदी। उन मथे बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु खे लिया नाराए ऊंधे मुंहुं सुम्हारे पुठे मथे छिपरूं रखी छॾींदा हुआ। पोइ चवंदा आहे बिलाल जेकॾहिं कलमे मां ला इलाहा इल्लल्लाह मां हथ न कढे इन ई हालत में तूं मरी वेंदे। गुलाम हो, नौकर वीचारो ग़रीब मुस्लमान, पर बिलाल जी ज़बान में हिकिड़ो अखर न करे अहद अहद अहद, अल्लाह हिकिड़ो आहे त हिकिड़ो हुजे, बसि हिकिड़ो हुजे, उन खां सवाइ ॿियो को न आहे। ऐं मूं मथे गमे एतिरा ज़ुल्म कयो, मूंखे गमे एतिरी तकलीफ़ ॾियो, इन कलमे मां इन अक़ीदे मां हथ कीन कढंदो। पंहिंजो अक़ीदो अहिड़ो मज़बूत हुअणु खपे, जेको तोको अचे पंहिंजे तौहीद खे लूटे हलियो वञे ऐं मामूली दुनिया जे फ़ाइदे लाइ करे ॿ रुपया कमाइण लाइ करे पाण गमे हिन पिण में हलिया वञे। लिखार फिरण वियासीं त हिकिड़ो थियो आहे, फिरण न ई वियासीं। जंहिंजी दिलि में ईमान जी गैरत वे न, तौहीद जी गैरत, उहो अहिड़े पिण खे साम्हूं लहणो पिणु किन फेरींदो। जिते शिरक थींदो वे, अल्लाह जी मिणी खां वॾी नाफ़रमानी थींदी वे, जंहिं पिण मथे अल्लाह नाराज़ थींदो वे, पाण मुस्लमान तौहीद वारा उन पिण में वञी सघो, पाण उते धंधो करे सघो न, पंहिंजी वॾी भुल आहे। पाण भले उते इबादत नथा कयूं, पर ख़ाली वञिणो निहारणो ई पण हिकिड़े मुस्लमान लाइ करे जाइज़ न आहे। पाण खे गैरत थिए, पाण खे हदीस में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन रआ मिनकुम मुनकरन फलयुगय्यिर, आमा कोई इंसान को पण गुनाह जो कम थींदे ॾिसे त पहिरीं हथ से रोके। अॼु पाण में एतिरी ताक़त न आहे कि जेको शिरक जा कम थी था, गुनाह जा कम थी था, पाण मिणी खे पाण में जॾहिं रोको वञे निकिरो ॿाहिरि, पाण में एतिरी ताक़त न आहे। पाण ईअं कयूं वॾो फितनो थी पए। पोइ ॿियो कमु, पाण में एतिरी ताक़त न वेई हथ से रोकियो त ज़बान से रोकियो। अल्लाह खे ॼिभ ॾिने आहे न, पोइ माण्हू शिरक जो कमु कंदो हुओ, हिनखे सम्झायो मुंहिंजा भाउ खोटो कमु आहे, ग़लति आहे, तूं न वञी, पिण खोटो आहे, इहे माना इबादतूं खोटियूं तूं न करी। हा वटि एतिरो न थी सघे त फरमायो जे आजी दिलि में इन वस्तु खे ख़राबु सम्झो, बुरी सम्झो, न ई कमज़ोर मां कमज़ोर ईमान आहे कि खोटो कमु थींदे पाण ॾिसूं, पाण हथ से नथा रोके सघूं, ज़बान से की चई नथा सघूं, त दिलि से पाण वस्तु खे ख़राबु सम्झो। ऐं जंहिं वस्तु खे पाण दिलि से ख़राबु सम्झूं, जंहिं वस्तु में पाण नफ़रत कयूं, उते पाण कॾहिं न वञूं। जंहिं माण्हू में पाण खे नफ़रत वे, उहो कंहिं हंध मथे वेठो हुए त पाण उहो पासो करे वञूं था। जंहिं माण्हू खे पंहिंजी वेड़ आहे, पुछ पुछ बंदि आहे, उहो माण्हू केतिरा पाण खे साम्हूं अचे त पाण तारो ॾेई हलिया वञूं था। पर जंहिं पिण में पाण खे नफ़रत वे, जिते शिरक थींदो वे, उन पिण में पाण पग विझूं, उते वञी करे पाण ॻाल्हियूं कयूं, उते वञी फिरणु वञूं, उते मेड़ो कयूं। मुंहिंजा मुस्लमान भाइरो, कंहिं हालत में पाण मुस्लमान लाइ करे जाइज़ न आहे। पासो कयो जेको ॿिया वञे था, जेकॾहिं तव्हांखे अल्लाह ताक़त ॾिने, उन खे सम्झायो, नसीहत कयो कि शिरक जेको आहे वॾो गुनाह आहे, शिरक जेकॾहिं करे न मरी विया कॾहिं कामयाबु थी न। तौहीद पंहिंजी मिणी खां वॾी नेमत आहे। तौहीद जी हिफ़ाज़त कयो, तौहीद खे बचायो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल ईमानु बिदउन व सबउन शुअबतन, ईमान जेको आहे न, पंहिंजो ईमान, पाण चओ अल्लाह ते ईमान आहे, अल्लाह ते ईमान जेको आहे, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन ईमान जूं 70 शाख़ूं आहिनि। हिकिड़ो वण वे, वण में कई टारूं वे, हिकिड़ी टार, ॿ टार, ई टारूं वेंदियूं,
ईमान जो सिंतेर खां वधारे टारूं ऐं शाखूं ऐं अलॻि ठंग आलाहा कलिमतु ला इलाहा इल्लल्लाह। इन ईमान जो जेको वण आहे, इन जी मिणी खां वॾी टार जेको आहे, मिणी खां वॾो जेको फंग आहे, शौड़ जेको आहे, उहो कलमो ला इलाहा इल्लल्लाह आहे। ईमान हिकिड़ो वण आहे, जेकॾहिं पाण कलमे मथे क़ाइमु कीअं रहंदासीं, ई वण सुकी वेंदो, ई वण ख़तमु थी वेंदो। न जंहिं इंसान इन वण खे सुकाए छॾियो, क़यामत जो ॾींहुं उनखे छांई नसीब न थी। तव्हांखे जेकॾहिं क़यामत जो ॾींहुं छांई खपे थी, जे काड़ो वे माड़ो माड़े परेशान वे तरह मूंखे छांई मिले, त इन वण खे बचाए वञो। ई वण तव्हांखे आख़िरत में उन मैदान में जेको छांई तौहीद जी हिफ़ाज़त कयो, तौहीद खे बचायो। शैतान जेको आहे शिरक खे अलॻि अलॻि रिस्मे में, अलॻि अलॻि रूपे में खणी अचे। तव्हांखे साम्हूं शिरक ईअं खणी अचींदो कि तव्हांखे लॻंदो कि न ही शिरक आहे, पर उहो हक़ीक़त में शिरक हूंदो। कंहिं पण हंध मथे वञो, कोई बात वे त भले, को पेड़ वे त भले, पहिरीं आलम खे पुछो, कंहिं मुफ़्तीअ खे पुछो, कंहिं वॾे खे पुछो, हीउ अमल जेको आउं कयां थो सचो आहे कि खोटो, हिन जॻह मथे वञा थो, मूं लाइ करे जाइज़ आहे कि न आहे, कंहिं पुछिया विख खणो। त अमल मड़े बर्बाद करे छॾींदा। अमल ॿियो त आहे न, तौहीद जेको आहे ई पण जेकॾहिं बर्बाद थी वियो, ख़तमु थी वियो, त सवारे पाण अल्लाह रब्बुल आलमीन खे पूरो मोह ॾेखारींदासीं। सहाबा किराम खे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾसींदा, हिकिड़े साहिबी खे रवानो कए त फरमाए जे हिन ॻाल्हि खे यादि रखी ला, माण्हूअ तो मथे पैसर विझे, तोखे दुखाए छॾी तंहिं भले, तोखे मारे विझे तंहिं भले, पर कॾहिं पर तो शिरक न कजे। तोखे माण्हू जले टांडे में विझी छॾी, दुखाए छॾी, त पण शिरक न कजे। ई तौहीद जंहिं मथे क़ाइमु रहो, जान भले वेंदी रहे, तौहीद न विझे। जान भले वेंदी रहे, कलमो पाण वटां न वञे। इन वस्तु खे यादि रखो, पाण ॿई को दौलत न आहे, हिकिड़ी जी दौलत आहे, हिन जी हिफ़ाज़त कयो, बचायो। कंहिं पण हालत में अहिड़े कंहिं कम में सपोर्ट न कयो जिते शिरक थींदो हुए, अहिड़े कंहिं पिड़ में न वञो जिते शिरक थींदो हुए, अहिड़े कंहिं कम में सपोर्ट न कयो जंहिं हंध मथे खोटो कमु थींदो हुए। तौहीद खे बचायो। ईज दीन है जेको पाण खे अल्लाह ताला सचो दीन ॾिने, इन मथे क़ाइमु रहो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे, अल्लाह रब्बुल आलमीन जेके पण पाण क़ुरान हदीस जे मुताबिक़ ॻाल्हियूं सुयूं हुई अमल खणी त अल्लाह ताला पाण खे तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी खे तौहीद मथे क़ाइमु रखे। अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी मुस्लमान भाई खे शिरक खां बचाए। जैसी पाण जहिड़ा हो तैसे अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे ईमान मथे अने अमल साले मथे क़ाइमु रखे। जॾहिं पंहिंजो ख़ात्मो थी अल्लाह रब्बुल आलमीन ला इलाहा इल्लल्लाह मथे पाण खे ख़ात्मो नसीब फरमाए। आमीन सुम आमीन। व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।